जिन थरपारकर ज़िलो चवंदा आहिनि त वसे त थर न त बरी बर। तो थरपारकर में जुलाई जे 15 तारीख़ खां जेके कुछ बरसातूं पयूं हुयूं उन बैदि थर जे मारू माण्हुनि ॿनियूं पोखियूं हुयूं। उन खां पोइ बरसाति न पवण जे करे पोखियल जेको फसल हुयो उहो बि वधी न सघियो मथे ऐं वेतर काफ़ी जेका फसल सुकी वियो आहे, गाह बि सुकी वियो आहे। उन जे करे हितां जा मारू माण्हू आहिनि उहे परेशान आहिनि ऐं उन्हनि जूं नज़रूं जेके आहिनि उहे आसमान में खुतल आहिनि। हिन वक़्तु राति हल्की हल्की थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते बरसाति पई आहे। उन बरसाति खां पोइ थर जे मारू माण्हुनि जा चेहरा आहिनि उहे ख़ुशियुनि में ॾिसण वटां आहिनि ऐं उन्हनि जे चेहरनि ते वरी रौनकूं बहाल थियूं आहिनि त जेकॾहिं बरसातूं सुठियूं पइजी वञनि थियूं त हीअ ॿनियूं जेके पोखियल आहिनि उहे सुठियूं थी सघनि थियूं। हीअ ॿाजरी जो फसल पोखियल आहे ॿनियुनि में जेको तव्हांखे ॾेखारियूं पिया त इहो राति वारी पयल बरसाति खां पोइ फसल में ॿीहर हिकिड़ी जान अची वई आहे ऐं गुज़िरियल कुझु ॾींहंनि में हीउ साॻियो जेको फसल हुयो उहे कुमायल नज़र आयो थिए ऐं राति जेका हल्की हल्की बरसाति पई आहे उन खां पोइ फसल पंहिंजे मस्ती में नज़र अचे थो। ॿाजरी जो ही फसल आहे। यकीनन थरपारकर में ॿाजर ऐं ग्वार ख़ासि करे घणो पोखियो वञे थो ऐं हीअ ॿाजरी जो जेको फसल आहे इहो बरसाति जेकॾहिं मुकमल पइजी वञे थी त इहो वरी तयारु थी वेंदो हलियो ऐं हीअ पोखियल हिन हारी खे हिन ॿनी जे हारी खे ऐं हीअ फसल वॾो फ़ाइदो ॾेई सघे थो। सुठियूं बरसातूं पइजी वञण जी सूरत में थरवासियुनि जे लाइ काफ़ी क़दुरु हीअ साल फ़ाइदो ॾेई सघे थो। पर अॼु 22 अगस्त आहे ऐं हूअं बि जेकॾहिं 15 अगस्त ताईं बरसातूं न आहिनि पवंदियूं त थरपारकर ॾुकार डिक्लेयर थी वेंदो आहे। सो उन हवाले सां थरपारकर ॾुकार डिक्लेयर त हुअं थी चुको आहे पर वरी बि जेकॾहिं हीअ बरसातूं कुझु न कुझु थर जे हारी माण्हुनि ऐं मालूंद माण्हुनि खे फ़ाइदो ज़रूरु ॾींदियूं। बाक़ी थरपारकर में जेके ॾिसंदासीं त 99% इलाइक़नि में बरसातूं सुठियूं न पवण जे करे सूरत हाल ॾुकार वारी आहे ऐं मुकमल तौरु हिन साल वसकारो जेका आहे उहा थी न आहे सघियो।